बादशाह जो शर्त वज़ीर दादो ऐं सौदागिराणी जी कहाणी। आज़ाद व्यू यूट्यूब चैनल में भलीकार आऊं आहियां मुख्तियार चरवार। प्यारा साथियो, तमामु पुराणे ज़माने जी ॻाल्हि आहे त हिकिड़ो को बादशाह हूंदो हो। सिम जा बादशाहनि जो बादशाह तरफ़ पाक पाण आहे, पर हिन कूड़ी दुनिया जो हिकिड़ो मिड़ई को बादशाह हो। तो पंहिंजी बादशाहत में पंहिंजी कचहरी में अची पंहिंजे वज़ीर सां होॾियो, अची ज़िद ॿधाई त इल्मु वॾी शइ आहे, इल्मु वॾो आहे। वज़ीर चयो त साईं अकुलु वॾो आहे, पर बादशाह चवे त न, इल्मु सभ खां वॾो आहे। सी वज़ीर वीचारे बादशाह खे केतिरा ई मिसाल ॾिना ऐं सम्झायसि त बादशाह सलामत, अकुलु वॾो आहे, पर सी बादशाह पंहिंजी ज़िद तां लहे ई न। बादशाह चवे त जंहिं वटि इल्मु आहे तंहिंखे भला अकुल जी कहिड़ी घुरिज। वज़ीर चयसि जीअं त क़िबला, बराबरि इल्मु बि सुठो आहे, इल्मु खां इनकार न आहे, पर जे उन इल्मु वारे शख़्स वटि अकुलु न हूंदो त उनजो इल्मु अजायो ई आहे। अकुल जे इस्तेमाल खां बग़ैर इल्मु नुक़सानु ॾेई सघे थो, फ़ाइदो नथो ॾेई सघे। सम्झा ते बादशाह चयो त चङो, इन ई ॻाल्हि जो बि आज़मूदो कंदासीं, रही ज़िंदगी त ख़बर पइजी वेंदी त अकुलु वॾो या इल्मु। बादशाह चयो जे तुंहिंजी ॻाल्हि कूड़ी निकिती त तोखे वज़ीर तां हटायो वेंदो, ऐं जेकॾहिं तुंहिंजी ॻाल्हि सची निकिती त तोखे आऊं वॾे इनामनि उहिदनि सां नवाज़े छॾींदुसि। बादशाह चयो तूं पाण खे अकुलमंद थो सम्झी, ज़रूरु तुंहिंजो औलाद बि अकुल वारो हूंदो। हाणे तुंहिंजे घर में उमेदवारी बि आहे, तुंहिंजे घर में जेका उमेदवारी आहे, तोखे जेको बचिड़ो ॼमंदो उनखे अहिड़े हंधि नहीं पाइबो जिते न को उनखे पढ़ाए सघंदो ऐं न वरी तुंहिंजो उहो ॿारड़ो पढ़ी सघंदो ऐं न कंहिंसां कचहरी करे सघंदो। पोइ ॾिसंदासीं कीअं थो अकुलमंद थिए। वज़ीर साईं उहा ॻाल्हि क़बूल कई। सिमझ कहाणी ताईं दिलचस्प आहे, मुकमल ज़रूरु ॿुधिजो, ऐं जेकॾहिं चैनल ते न्यू आहियो चैनल खे सब्सक्राइब कंदा, वीडियो खे लाइक कंदा ऐं हिकु अदद कमेंट करणु न विसारींदा। सिमझ ख़ुदा जी कुदरत सां थोरे घणे ॾींहं वज़ीर खे हिकिड़ो सदा मलोक पुटड़ो ॼाओ। बादशाह जो साईं हुकुम थियो त वज़ीरज़ादे खे महिलात में अणपढ़ियल दाइलनि जे हवाले कयो वञे। साईं हुकुम जी तामील थी वई। बादशाह जे हुकुम जी तामील थी, ॾींहं गुज़रंदा विया, राति गुज़रंदा विया, वक़्तु गुज़रंदो वियो। वज़ीरज़ादो अॼु नंढिड़ो सुभाणे वॾड़ो नेठि अची सम्झ भरियो थियो। ते बादशाह जे हुकुम मूजिबि न खेसि पढ़ायो वियो ऐं न वरी पढ़ियलनि जी सोबत में रखियो वियो। किसो कोता वक़्तु गुज़रंदो वियो, अची वज़ीरज़ादो जवान थियो। वज़ीरज़ादो साईं जॾहिं जवान थियो तॾहिं दिलि में ख़्यालु पैदा थियसि त आख़िर मूं ॾोहो कहिड़ो कयो आहे जो हिन बंद में सदा वेठो भोॻियां। उहो वीचार कंदे सोचींदे वज़ीरज़ादे साईं हाणे उतां भॼण जूं अटकलूं शुरू कयूं। वज़ीरज़ादे साईं उतां निकिरण जूं, उतां भॼण जूं अटकलूं ॻोल्हणु लॻो। नेठि हिकिड़ी राति वॼ ॾिसी तव्हांजो उतां खिसकी वठी उतां भॻो। ते मुंहिंजा ॻाल्हि था कनि त उन ई शहर में हिकिड़ो वॾो सौदागर पुंड रहंदो हो, जो वापार सांगे पियो विलायतूं घुमंदो हो, विलायतुनि में पियो, ॿाहिरीं मुल्कनि में पियो घुमंदो फिरंदो हो। उन साईं सौदागर जो इहो हिकिड़ो उसूल हूंदो हो, तूं जॾहिं बि सौदे ते वेंदो हो त उन पंहिंजी ज़ाल खे इहो चई छॾियो हो, पंहिंजी घरवारी खे चई छॾियो हुअईं त हयाती ते भरोसो कोन्हे, कदा पुछी कान ईंदी आहे, ऐं जेकॾहिं आउं 2 सालनि अंदरि न अची सघां त पोइ तोखे इहा इजाज़त आहे त मुंहिंजे हक़ में मुंहिंजे लाइ तूं 1 साल वधीक इंतज़ारु कजां ऐं पोइ भली पियो पंहिंजी ज़िंदगी पंहिंजे तरीक़े सां गुज़ारजां, हक़ कजां, ॿी शादी कजां, तोखे इजाज़त हूंदी। ईअं चई जीअं सौदागर वियो तीअं 2 साल गुज़री विया। सी सौदागर 2 सालनि खां घर न मोटियो। संदसि ज़ाल बि ईअं कयो जो हुन चयो हुअसि। संदसि ज़ाल 1 साल पाण खे इद्दत में विहारे छॾियो। 2 साल साईं बादशाह न आयो। 3 साल औरत जो इद्दत में बि गुज़री वियो। ऐं ख़ुदा जी कुदरत अहिड़ी, जंहिं राति वज़ीरज़ादो जिंद छॾाए भॻो हो, तंहिं राति संदसि इद्दत जो मुदो बि पूरो थियो हो।
से हुनजी इज़त जो मुदो पूरो थियो सो पंहिंजी हिकिड़ी बानी खे चयईं त बानी हाणे हीअं कर जो कंहिं बहाने सां को माण्हू हिते वठी अच, कंहिं बहाने सां को मर्द माण्हू हिते वठी अच, मूंखे माण्हू जी ज़रूरत आहे। से न ॼाण को बादशाह बि को चमड़ा पोश थी करे पाण उन ई गली मां पे गुज़रियो। बादशाह से आयो पे तव्हांजो बानी बि हिकदमि हुनखे सॾु कयो त अदा ओ अदा अदा आउं रणदाल आहियां, मुंहिंजे ढगे खे संदूड़ो बीठी आहे, भलाई करे हली ॾोही ॾे। बानी चयो त मुंहिंजो ढगो ॾोही ॾे। बादशाह खे उन ते क्यास अची वियो, सो हुन सां गॾिजी घर वियो। बानी हुनखे वठी वञी घर में विहारियो ऐं सौदागिराणी खे ॼाण कयईं। सौदागिराणी साईं हुनजी अकुल परखण लाइ 2-4 गुजारतूं ठाहे रखियूं हुयूं। सोचियईं त पहिरियां छा कयईं जो बानी हथां हिकु थाल में 2 गिदरा, हिकु कचो ऐं हिकु पको विझी करे बादशाह ॾांहुं उमाणियईं। बादशाह साईं छा कयो जो हिकदमि ॻाढ़ो पकल गिदरो खणी खाई छॾियो ऐं कचो गिदरो छॾे वापसि बानी खे मोटाए ॾिनो। बानी साईं वञी सौदागिराणी खे ॻाल्हि ॿुधाई, जंहिं चयो त कमु भलो थियो। हाणे थधो ऐं कोसो पाणी जुदा जुदा थांवनि में विझी अॻियां रखियसि। बानी साईं हुकम जी तमील कई। बादशाह थधो पाणी पीतो ऐं कोसे पाणी सां हथ मुंहुं धोई ख़ाली थांव वरी वापसि मोटाए ॾिना। बानी साईं वरी बि वञी सौदागिराणी खे हक़ीक़त ॿुधाई। तंहिं वरी थोरो मुश्की खिली करे सौदागिराणी बानी खे चयो त हाणे हीउ मुश्क वञी बादशाह खे ॾेई अच। बादशाह साईं मुश्क खणी वञी बानी मुश्क खणी वञी बादशाह खे ॾिनो जो बादशाह कपिड़नि ऐं बदन खे मखे बालम थी वेही रहियो। होॾां साईं बानी उहा ख़बर बि वञी सौदागिराणी खे ॿुधाई। तॾहिं बानी खे सौदागिराणी चयो त हिन भूख बसर खे हितां ॿाहिरि उमाणे छॾ ऐं वठी बानी साईं उन दर खोले बादशाह खे धिका ॾेई उतां ॿाहिरि कढी छॾियो। होॾां सौदागिराणी बानी खे वरी चयो त वञ ॿाहिरि बीह ऐं वरी ॿियो को माण्हू वठी अच। एतिरे में साईं परियां वज़ीरज़ादो सहकंदो सहकंदो पिए आयो। साईं सहकंदो सहकंदो वज़ीरज़ादो पिए आयो। बानी हुनखे सॼे साॻी तरह चयो त अबा हली मूंखे ढगो ॾोई ॾे। वज़ीरज़ादे बि ख़्यालु करे चयो त अम्मा ॾोअण त मूंखे बि कोन थो अचे, ढगो कीअं ॾिबो, पर हल कोशिशि करियूं था। बानी हुनखे वठी वञी अंदरि वेही। बादशाह बि अञा भर पासे में हो। तंहिं ख़्यालु कयो त हीउ छा आहे, ढगो ढगी ॾोहण जे बहाने हीउ माई सभिनी खे अंदरि वठी पई वञे। सो छा कयईं जो लिकी लिकी अंदरि घर में घिड़ी आयो ऐं कुंड पासो वठी बीह रहियो। होॾां साईं बानी वज़ीरज़ादे खे बि साॻी तरह सां 2 गिदरा हाणे ॾिना। वज़ीरज़ादे छा कयो जो कचे ऐं ॻाढ़े ऐं पके गिदरे खे जेके अलॻि अलॻि हुआ, हिकिड़ो कचो गिदरो हिकिड़ो पको गिदरो, सो कचे गिदरे जो फार कटे पके में ऐं पके जो फार कटे कचे में हणी वापसि बानी खे ॾेई मोकिलियईं। जो बानी वञी सौदागिराणी खे ॾिनो, सौदागिराणी वरी कोसो पाणी ऐं थधो पाणी वज़ीरज़ादे ॾे मोकिले ॾिनो। साईं वज़ीरज़ादे वरी उहे 2 पाणी पाण में गॾाए वापसि ॾियारे मोकिलिया। वरी सी मुश्क आई त वज़ीरज़ादे वरी बि छा कयो जो समूरी मुश्क खट जे पाए हेठां खॾ खोटे पूरे छॾी। बानी ते मोटी वञी सौदागिराणी सां ॻाल्हि कई, जंहिं ते हुन चयसि त चङो थियो, हीउ माण्हू कम जो आहे ऐं चयईं त तूं हाणे हितां हलियो वञ, असीं पाण तोखे सुबुह जो ॻोल्हे लेंदासीं। वज़ीरज़ादो हिकदमि ॿाहिरि निकिरी हलियो वियो। बादशाह बीठे उहो लकाठो, तंहिंखे अची दिलि में होराखोरी थी। बादशाह खे अची होराखोरी थी तो चई इन में मिड़ई को राज़ लिकल आहे, सो का अटकल करे मालूम कजे त ॻाल्हि आख़िर आहे छा। नेठ विख खणी वञी वज़ीरज़ादे खे झलियाईं। वज़ीरज़ादो जीअं घरां ॿाहिरि निकितो रवानो थियो त बादशाह वञी हुनखे झलियो
ऐं पुछा कयईं छोकिरा केरु आहिनि बेगा वक़्त में छो पियो रुनी। वज़ीरज़ादे दिलि चल चयसि त आउं ग़रीब मिसकीन आहियां, कंहिं कम कार सांगे निकिरी पियो आहियां। बादशाह खे कंहिं बि सूरत में हुनखे झलणो हो, सो हिकदमि खणी हथकड़ियूं हणायईंसि। चयईं तूं चोर आहीं, पोइ सिधो वञी क़ैद में हणायईंसि। सिधो वञी क़ैद में हणायईंसि। चौकीदार खे हुकुम कयईं त सुभाणे सुबुह जो दरबार में हाज़ुर कजोसि। सुबुह जो वज़ीरज़ादो दरबार में पेश थियो। सुबुह जो वज़ीरज़ादो दरबार में पेश थियो। वज़ीर पंहिंजो पुटु ॾिसी खामी वियो, पर करे कुझु बि न थी सघियो। एतिरे में बादशाह अकल कयसि त छोकिरा कर ख़बर राति ढागी कीअं ॾुधई। वज़ीरज़ादे ठुह पे जवाबु ॾिनो त साईं मुंहिंजा जीअं तव्हां ॾुधी। बादशाह चयो त सो वरी कीअं, सच ॿुधा न त फांसी ते चाढ़ींदो साईं। वज़ीरज़ादे चयो त बादशाह सलामत, फांसी चाढ़े त भली चाढ़, पर ढागी जीअं तो ॾुधी तीअं मूं बि ॾुधी। बादशाह हुकुम कयो त यकदमि फांसी ते टंगियोसि। साईं बादशाह जो हुकुम थियो। सिपाही हिन खे फांसी वारे हंध ॾे वठी रवाना थिया। बादशाह दिलि में ख़्यालु कयो त पाणे मौत जे भउ खां सची कंदो, पर हू अहिड़ो कुछे जहिड़ो भित। होॾां वज़ीरज़ादे खे वठी बादशाह जा माण्हू थिया रवाना, ऐं होॾां वरी सौदागराणी खे बि हुनजी बानी खे किथां ख़बर पइजी वई। तंहिं वञी ॿुधायो त छोकिरो तो फांसी चढ़े। छोकिरो तो फाही चढ़े। वज़ीरज़ादो तो फाही चढ़े, ही वेल अथई त मुड़ुस खे बचा, न त मुड़ुस थो वञे। तॾहिं हुन पंहिंजे नौकरनि खे हिकिड़ो थाल सोननि मोहरनि जो ॾेई फांसी वारे जाइ ॾे मोकिलियो, ऐं चयईं त वञी चयो त उन छोकिरीअ खां असीं मोहरूं परखाईंदासीं त सचियूं आहिनि या कूड़ियूं। नौकर रुड़ंदा फांसी घाट ते पहुता ऐं आज़ियूं न्याज़ियूं करे फांसी रोकरायूं। वज़ीरज़ादे खे जॾहिं मोहरूं ॾेखारियूं वियूं, तॾहिं हुन चयो त मियां ही मोहरूं आहिनि त बिल्कुलु सचियूं, पर हिन बादशाही में न हलंदियूं। नौकरनि उहो जवाबु अची सौदागरनि खे ॿुधायो। जंहिं वरी मुङ जो लप ऐं खीर जो वटो नौकरनि खे ॾेई चयो त छोकिरे जे हिकिड़े पासे मुङ ऐं ॿिए पासे खीर वञी हारियो। हुननि वञी ईअं कयो। तंहिं ते वज़ीरज़ादे चयो, आउं सची थो करियां, मूंखे बादशाह वटि वठी हलो, मूंखे फाही न चाढ़ियो। साईं वज़ीरज़ादे चयो त मूंखे फाही न चाढ़ियो, मूंखे वठी हलो, ऐं हली बादशाह खे सारी हक़ीक़त ॿुधायां थो। चौकीदार हुनखे असीं वठी बादशाह वटि आया। बादशाह बि हुनखे ॾिसी ख़ुशि थियो ऐं चयईं त छोकिरा खसीस ॻाल्हि लाइ हर बुरो थे पंहिंजी जवानी विञाई, हाणे सची कर, सची ॻाल्हि ॿुधा त ढगी कीअं ॾुधई। वज़ीरज़ादे चयो त बादशाह सलामत, जॾहिं कचो पको गिदरो मिलियमि तॾहिं उन जूं फारियूं करे कचे खे पके सां ऐं पके खे कचे सां गॾे वापसि मोकिलियुमि। बादशाह सलामत, उन जो मतिलबु इहो थियो त कची पकी गॾु खाईंदासीं। हुन वरी कोसो ऐं थधो पाणी मोकिलियो, उहो बि मुंहुं मिलाए मोटायो। उन जो माना उहा थी त कोसे थधे में ॾुख सुख में गॾु गुज़ारींदासीं। वरी मुश्क ॾियारे मोकिलियईं, जा मूं खॾु खोटे पूरी छॾी। उन जो मतिलबु इहो थियो त उहा ॻाल्हि ॻुझ में रहंदी ऐं कंहिंखे बि सुध न पवंदी। पोइ हुननि चयो त तूं वञ, तोखे पाणे ॻोल्हे रहंदासीं। ॿाहिरि निकित त तव्हीं मुंहं में मिलिया। सुबुह जो मूंखां सुवालु कयो, जंहिं मां पक थी त उहा गुज़ार तव्हांखे बि मिलियल आहे। तव्हां जॾहिं मूंखां सुवालु कयो तॾहिं सौदागरणी सां कयल वाइदे मूजिबि न ॿुधायुमि ऐं फांसी चढ़ण लाइ राज़ी थियसि। वरी जॾहिं उहा फांसी जो हुकुम ॾिनो तॾहिं वाट ते हुनजी बानी मूंखे ॾिठो, जंहिं वञी समूरी ॻाल्हि खेसि ॿुधाई। तंहिं ते मोहरनि जो थाल पंहिंजे नौकरनि हथां ॾियारे मोकिलियाईं त हिन ही परखे ॾे। मूं जवाबु ॾियारियो त ही मोहरूं त आहिनि सचियूं, पर हिन ॾे में न हलंदियूं। उन जो मतिलबु हीउ थियो त हिन चयो त सिपाहियुनि खे पैसा ॾेई ॾोकर ॾेई मोहरूं ॾेई जिंद छॾा। मूं जवाबु ॾियारे मोकिलियो त ही मोहरुनि मां राज़ी न थींदा, छाकाणि त बादशाह खां डिॼनि था। तंहिं ते हुन मुङ ऐं खीर मोकिलियो। मूं चयो बादशाह खां डिॼनि था, तंहिं ते हुन मुङ ऐं खीर मोकिलियो जो संदसि नौकराणे ॿिन्ही पासनि खां हारियो। इन जो मतिलबु इहो थियो त हुन चवाए मोकिलियो
हुन चवाए मोकिलियो त वात में मुंहुं छो पिया अथई, खीर वांगुरु अछी ॻाल्हि करे ॾे। पोइ मूं सिपाहियुनि खे चयो त बादशाह वटि वठी हलो। मूं चयो बादशाह वटि वठी हलो, छो जो ॻाल्हि खोलण जी इजाज़त मिली वई हुई। सो बादशाह सलामत उन नमूने मूं ढगी ॾुधी। एतिरे में वज़ीर आज़ी जी बानी बि सहकंदी सहकंदी अची दरबार में पहुती ऐं बादशाह खे चयईं त बादशाह सलामत, वज़ीर ज़ादो राति अलाए कहिड़े टाइम केॾांहुं गुम थी वियो आहे। तंहिं ते वज़ीर यकदमि चयसि, अंधी ॾिसी कान थी छा? अंधी ॾिसी नथी, ही वज़ीर ज़ादो बीठो आहे। बानी रड़ करे चयसि, हाओ हाओ, हीउ त बराबरि वज़ीर ज़ादो आहे। हिते बादशाह जा ठपी ठरी विया। बादशाह जा हेठियां हेठि मथियां मथे। तंहिं ते वज़ीर यादि ॾियारियसि त बादशाह सलामत, कीअं था भायो, इल्मु वधीक या अकुल? बादशाह पंहिंजी हार मञी ऐं पंहिंजो शर्त जेको बादशाह रखियो हो उहो यादि आयसि ऐं बादशाह पंहिंजो शर्त हारायो ऐं पंहिंजी हार मञी ऐं वज़ीर खे खणी भाकुर पाताईं ऐं पोइ वज़ीर ज़ादे जी शादी सौदागराणी सां निहायती धामधूम सां करायईं ऐं खेनि दौलत सां ढो करे छॾियईं। दौलत ॾेई मालामाल करे छॾियईं। होॾां वज़ीर ज़ादे सां सौदागराणी जी शादी थी। ॿिए पासे बादशाह पंहिंजे वज़ीर सां कयल वाइदा निभाया ऐं वज़ीर खे वॾा इनाम ताम ॾिनाई ऐं वज़ीर खे वॾा उहिदा ॾेई वज़ीर जो मान पहिरें खां बि आला मक़ाम ते पहुचाए छॾियईं। से मुंहिंजा उमेदु आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी ऐं हिन कहाणी जो मक़सदु बि तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। वधीक इन क़िस्म जूं कहाणियूं किसा ॿुधण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं दुआनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।